संजो मायानाज़ फनकार सलीम रज़ा कुंभर पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करायो। मोहतरम अली रोशन शेख साहब जी अॼु रिहाण सालगिरह। मशाला कंदासी रगो पक पीड़े तू पंहिंजे अचण जी असां ते छॾे वे त छा छा कंदासी। अली रोशन के डेडिकेट लीडर गीत हिकु दफ़ो लिखियो हिकु दफ़ो लिखियो
हीअ आहे असांजे सिंध जो मशहूरु फनकार सलीम रज़ा कुंभर। मां सभिनी दोस्तनि जो इंतहाई तमामु घणो घुराइबो आहियां त हिन मुंहिंजे जनमॾींहं जी ॿार ॾियारे ते हिन गॾ में तव्हां जेको मान बख़्शियो आहे, जेका इज़त ॾिनी आहे ऐं ही केक कटे ही झुमरियूं पाए ही गाननि सां ही महफ़िल में वेही तव्हां जेका मशहूरु कई आहे तव्हां सभिनी ई असांजे